अस्सलाम वालेकुम दोस्तों, छाल वाला तव्हांजो। उम्मीद है तो सब खैर खैरियत सां हूंदव। दोस्तों अॼु जी हिन इंट्रस्टिंग वीडियो में जंहिं असां टॉपिक ते ॻाल्हाईंदासीं, जंहिं बाबति असां गुफ़्तगू कंदासीं, उन टॉपिक जो नालो आहे हवाई जहाज़ जी ईजाद। तो दोस्तों बिना टाइम वेस्ट किए शुरू था कयूं अॼु जी हिन इंट्रस्टिंग वीडियो खे। ऐं ॾिसूं था त हवाई जहाज़ जी ईजाद कीअं थी, उनजो छा मक़सदु आहे, ऐं हीअ जेको लेसन असांखे ॾिए थो दर्स, उहो छा दर्स ॾिए थो। तो दोस्तों ही एक लेसन है जो असां हिकु किताब में खयो है, और उनजी जेके सिख्या जा हासिलाइत आहिनि उन में असां तव्हांखे कुछ हासिलाइत ॿुधाईंदा हलूं त उहे छा था चवणु चाहिनि। हवाई जहाज़ जी ईजाद बाबति ॼाण फर्स्ट इहो थो अचे, ऐं सेकंड ते अचे थो साइंसी ईजादनि जा फ़ाइदा ॼाणणु, ऐं थर्ड ते अचे थो फ़ेली मुतअदी जा जुमिला ठाहिणु। तो दोस्तों जुमिला जेके ठाहिणु हूंदा उहे त जेके शागिर्द हूंदा असां हिन ते पढ़ी करे हिते ई ॾिसूं था त हीउ छा चवणु चाहे थो। दोस्तों स्टार्ट। चवंदा आहिनि त ज़रूरत ईजाद जी माउ हूंदी आहे, यानी जॾहिं इंसान खे कंहिं बि शइ जी ज़रूरत पवंदी आहे त हू का न का अहिड़ी शइ जोड़े वठंदो आहे जेकी हिन जी ज़रूरत पूरी कंदी आहे। अमेरिका जे हिकु घराणे में ॿ ॿाहिरि पैदा थिया। वॾे जो नालो विल्बर राइट हो ऐं नंढे जो नालो इंडियाना, जेको इंडियाना रियासत जे मिलविल शहर में 1867 ईस्वी में ॼाओ हो। संदसि नंढे भाउ जो नालो इंडियाना, उहो इंडिया जे शहर में ॼाओ। संदसि नंढे भाउ जो नालो ऑरविल राइट हो, जेको 1871 ईस्वी में ओहायो रियासत जे शहर डेटन में ॼाओ। संदसि माउ सूज़न केरथन तमामु क़ाबिल ऐं समझदार औरत हुई। जंहिं ज़माने में औरतूं कॉलेज तमामु घटि वेंदियूं हुयूं, उन ज़माने में हूअ अमेरिका जी रियासत इंडियाना जी कॉलेज मां पढ़ी मैकेनिकल इंजीनियर थी। हूअ रियाज़ी ऐं साइंस जी तमामु भुड़ हुई। नंढपिण में विल्बर ऐं ऑरविल खे संदसि पीउ बिशप मिल्टन राइट खेॾण लाइ हिकु रांदीको ॾिनो हुयो, जेको हुन लाइट चली गई है इस टाइम, इसलिए ये थोड़ा अंधेरा छाया हुआ है। रांदीको जेको कागज़ ऐं बांस मां ठहियल हो, उन में हिकु रबड़ लॻल हो जंहिंखे छिकण छॾण सां उहो हवा में उॾामी वेंदो हो। उन ई रांदीके सां रांदि कंदे कंदे ॿिन्ही ॿारनि खे ख़्यालु आयो त छो न अहिड़ी का मशीन ठाही वञे जेका मथे उॾामी सघे। उन ई ख़्याल खे संदसि माउ तमामु घणो सराहियो, ऐं हिननि खे आई थिंक हिननि जी मदर ई हिनखे सपोर्ट कई त तव्हां कीअं हवाई जहाज़ ठाहे सघो था, वधीक तव्हां सम्झी सघो था मां छा चवणु चाहियां थो। हिन टाइम ही ॿई ॿाहिरि अख़बार कढंदा हुआ ऐं उन सां गॾु साइकिल जी मरम्मत जो कमु बि कंदा हुआ। मशीननि जी वाइपी हिननि खे जहाज़ ठाहिण जी सोच तरफ़ माइल कयो। हिननि सन 1900 ईस्वी में गरम हवा वारो हिकु फूकणो तयारु करे उॾायो, गरम हवा बलून जेको चवंदा आहिनि। तजुर्बे लाइ हिननि खे वारियासी ज़मीन जी ॻोल्हा कंदे उत्तर कैरोलिना रियासत जे शहर किटी हॉक में अहिड़ी ज़मीन हथ अची वई जिते हिननि गरम हवा वारो फूकणे जो कामयाबु तजुर्बो कयो। हू ॿई ॿाहिरि पंहिंजे कारोबार सां गॾु पढ़ंदा बि हुया ऐं संदसि जहाज़ ठाहिण वारी कोशिश बि जारी कई। आख़िरकार सन 1903 ईस्वी माना 1903 ईस्वी में 17 दिसंबर ते ॿिन्ही ॿाहिरनि जहाज़ ठाहे उॾायो। हिननि 4 भेरा जहाज़ उॾायो। पहिरें भेरे 12 सेकंड अटकल 35 मीटरनि जी बुलंदी ताईं, ॿई ऐं टे भेरे अटकल 55 मीटर ऐं चौथे भेरे अटकल 260 मीटरनि जी बुलंदी ते 49 सेकंडनि ताईं जहाज़ उॾियो। तो दोस्तों ही हुई असांजी हवाई जहाज़ जी ईजाद वारी स्टोरी, जेकी तव्हांखे उम्मीद आहे पसंदि आई होगी। मिलंदासीं ॿी वीडियो में। अल्लाह हाफ़िज़ दोस्तों।